अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। भारतीय फ़ौज जो बिना जवाज़ प्रोपेगंडा संदसि मायूसीअ खे ज़ाहिर करे थो। भारतीय प्रोपेगंडा जो मक़सदु भारत तोड़े वालारियल कश्मीर में थींदड़ इंसानी हक़नि ते लताड़ ध्यानु हटाइणु आहे। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा जो कोर कमांडर कॉन्फ्रेंस में इज़हार। ISBR मूजिबि आर्मी चीफ जी सदारत हेठि थियल कोर कमांडर कॉन्फ्रेंस खे पाकिस्तान खे गैर मुस्तहकम करण वारी दुश्मनी जी साज़िश खां आगाह कयो वियो। वफ़ाक़ी हुकूमत पारां नेब चेयरमैन जी मुक़ररीअ बाबति अपोज़िशन लीडर सां मुशावरत न करण ऐं सुभाणे नेब चेयरमैन जी मुक़ररी बाबति ऑर्डिनेंस आणण जो ऐलान। काबीना इजलास खां पोइ मीडिया खे ब्रीफिंग ॾींदे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरीअ चयो आहे त नेब चेयरमैन जी मुक़ररीअ बाबति मौजूदा अपोज़िशन लीडर सां मुशावरत न करण जो फ़ैसिलो हथ बि आहे। वफ़ाक़ी हुकूमत मौजूदा नेब चेयरमैन जे उहिदे ते रहण जी मंज़ूरी ॾेई छॾी। ज़रियनि मूजिबि नए चेयरमैन जी मुक़ररीअ ताईं जस्टिस रिटायर्ड जावेद इक़बाल उहिदे ते बरक़रार रहंदो। बलोचिस्तान जे वॾे वज़ीर जाम कमाल जूं मुश्किलातूं बि न घटियूं। पंहिंजी जमात जे नाराज़ MPs जाम कमाल खे सुभाणे शाम ताईं मुस्तफ़ा थियण जी डेडलाइन ॾेई छॾी। बलोचिस्तान जे सूबाई वज़ीर ज़हूर बुलैदी चयो आहे त जाम कमाल ते पंहिंजे ई पार्टी बेइतमादी ज़ाहिर कई आहे। जाम कमाल सुभाणे शाम 5 वॻे ताईं इस्तीफ़ा न ॾिनी त संदसि ख़िलाफ़ बेइतमादी रिथ समेत समूरा ऑप्शन इस्तेमालु कया वेंदा। वफ़ाक़ी काबीना ईंदड़ आम चूंडूं नई आदमशुमारी तहत कराइण जो फ़ैसिलो करे वरितो। वज़ीर आज़म इमरान ख़ान जी सदारत हेठि काबीना इजलास में आदमशुमारी कराइण लाइ तरमीम जी मंज़ूरी ॾेई छॾी। 7हीं आदमशुमारीअ जो अमल फ़ौज जी निगरानीअ में मुकमल कयो वेंदो। वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त पिंडोरा पेपर्स में ज़ाहिर पाकिस्तानी जी जांच कई वेंदी। गैरकानूनी अमल में मुलविस माण्हुनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। नून लीग पिंडोरा पेपर्स साम्हूं आयल माण्हुनि खां नवाज़ शरीफ़ तर्ज़ ते जांच कराइण जो मुतालिबो करे छॾियो। अॻूणे वज़ीर आज़म शाहिद खाकान अब्बासीअ चयो आहे त पिंडोरा पेपर्स में साम्हूं आयल माण्हुनि बाबति क़ौम खे आगाह कयो वञे। सलीम मांडवेवाला चयो आहे त हुकूमत नेब चेयरमैन जे मुद्दे में वाध कई त सुप्रीम कोर्ट वेंदासीं। सिंध काबीना 15 अक्टूबर खां कणक रिलीज़ करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। कणक 1950 फ़ी मण जे हिसाब सां जारी थींदो। इस्लामाबाद में एहतजाज कंदड़ यंग डॉक्टर्स पाकिस्तान मेडिकल कमीशन जे ऑफिस में दाख़िल थी विया। पुलिस जी लठबाज़ी ऐं शेलिंग तशदुद में केतिराई डॉक्टर्स ज़ख़्मी थी पिया ऐं गिरफ़्तार। रिंदन गोपांग ऐं मुगैरिन में घिटीअ तां थियल तकरार 6हीं क्लास जे मासूम शागिर्द तनवीर मुगैरीअ जी हयाती खसे छॾी। वारसनि जो प्रेस क्लब ॿाहिरां लाश रखे धरणो इख़्तियारनि खां कातिलनि खे इबरतनाक सज़ा ॾियण जो मुतालिबो। 4 ॾींहं अॻु खडर थाणे जी हद ॻोठ मियां शौरा में घिटीअ जे मसाइले तां मुबैना तौरु रिंद गोपांग ऐं मुगैरी बिरादरीअ जे माण्हुनि विच में जहिड़ो थी पियो। जहिड़े दौरान ज़ख़्मी थियल 6हीं क्लास जो शागिर्द 16 वरियनि जो तनवीर हुसैन पुट साजन मुगैरी ज़ख़्मनि जा सूर न सहंदे नवाबशाह जी BMU अस्पताल में ICU वार्ड में फ़ौत थी वियो। जॾहिं त फ़ौती नौजवान जे वालिद साजन मुगैरी ऐं ॿियनि वारसनि इमदाद मुगैरी, साईंदाद मुगैरी, शबीर अहमद मुगैरी ऐं ॿियनि नवाबशाह प्रेस क्लब ॿाहिरां नौजवान जो लाश रखे एहतजाजी मुज़ाहिरो करण बैदि धरणो हयो ऐं कातिलनि जी फौरी गिरफ़्तारीअ जा ईंदड़ नारा बि हया। उन मौक़े ते मुज़ाहिरीन चयो त 4 ॾींहं अॻु घिटीअ जे मसइले तां रिंद ऐं गोपांग बिरादरीअ जा भाउर अमीर गोपांग, सजाद गोपांग, गुलाम अली गोपांग ऐं ॿियनि असांजे चइनि माण्हुनि खे ज़ख़्मी कयो हो ऐं उन जहिड़े दौरान घणा धक लॻण सबबि असांजो नौजवान तनवीर हुसैन मुगैरी शदीद ज़ख़्मी थी पियो हुयो, जंहिंखे BMU अस्पताल में दाख़िल करायोसीं, पर दिमाग़ी धक लॻण सबबि घणो रत वही वञण जे करे असांजो मासूम ऐं बेगुनाह नौजवान जी तड़पी फ़ौत थी वियो। हुननि चयो त असां हद जी पुलिस खे बार बार इतलाह ॾिनो, लेकिन जवाबदार दुरबासर हुजण करे उन्हनि ख़िलाफ़ का बि कार्रवाई न कई वई आहे। हुननि IG सिंध DIG SSP शहीद बेनज़ीर आबाद खां मुतालिबो कयो आहे त
असांजे नौजवान जे कातलनि खे गिरफ़्तार करे सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वञे ऐं बिना ॾोह जे क़त्ल कयल मासूम नौजवान तनवीर मुगेरीअ जे खून सां इंसाफ़ कयो वञे। शोएब अली उमराणीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।